25 ते असां मां साबिर अली खोसो एडवोकेट हाई कोर्ट मेंबर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जामशोरो असां मोरियारी कोर्ट में आया हुआसीं जिते गुलाम मुजतबा जलबानी जी बेल एप्लीकेशन रखियल हुई उते 16 तारीख़ थी। उन खां पोइ असां नौशरो फेरोज़ कोर्ट आयासीं 3rd एडिशनल सेशन कोर्ट ॾे। उते जॾहिं तारीख़ थी वई उन तारीख़ थियण खां पोइ उते तारीख़ थियण जी वजह इहा आहे जो कंप्लेनेंट जो वकील जेको हुयो राणा तनवीर उन्हनि जो का डेथ थी वई आहे उहो ॻोठ वियल आहे जंहिंजे करे उहो न हुयो जंहिंजे करे तारीख़ थी वई। जीअं असां कोर्ट रूम मां ॿाहिरि निकितासीं त डॉक्टर नूर मोहम्मद चयो त तूं ॿाहिरि निकिर त असां तोखे ॾिसूं था तोखे मारींदासीं। जॾहिं मां अचां थो ॿाहिरि को मसइलो ई कोन्हे तंहिंखां पोइ जॾहिं मां ॿाहिरि वियुमि त उते मूंसां गार गंद कई वई। तक़रीबन 5 खां 6 माण्हू नामालूम हुया जिन्हनि खे मां ॾिसी सुञाणींदुसि। बाक़ी डॉक्टर नूर मोहम्मद उते पाण मौजूदु हुयो। प्राइवेट माण्हू वठी आयो जंहिं मूंखे धमकाइण जी मारण जी कोशिशि कई आहे। उन जी मेन वजह इहा आहे जो हिकिड़ो मूं ते मां केस दाख़िल कयो कोटड़ी PS ते क्राइम नंबर 69 जंहिंमें हिन जो पुटु ज़ुल्फ़कार जलबानी जवाबदार आहे ऐं उते 87-88 जी कार्रवाई थी हले। मुसलसल या FIR 22 फेबरवरी 2025 जी अॼु ॾींहं ताईं उन कोर्ट में अपीयर न थियो आहे। रूपोश जवाबदार आहे। मूंखे चयूं त उन केस तां तूं हथु न खणंदे त असां तोखे मारे तुंहिंजो खून कंदासीं। जंहिं ते मूंखे धमकियूं मिलियूं आहिनि मूंखे मारण जी कोशिशि कई वई आहे। मुंहिंजी लाइफ खे थ्रेट्स आहे। मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेदार डॉक्टर नूर मोहम्मद जलबानी उनजो पुटु ज़ुल्फ़कार जलबानी हूंदो। इहा ॻाल्हि मुंहिंजी अॼु रिकॉर्ड ते रखी वञे। ऐं हेॾी महिल असां PS नौशरो फेरोज़ में आया आहियूं ऐं पंहिंजी FIR इंशाअल्लाह दाख़िल कराईंदासीं। वकील बिरादरी सॼी असां सां गॾु आहे। सिंध बार काउंसिल जो मेंबर मीर अहमद मंगरियो ATC कोर्ट में मौजूदु आहे जेको मूंसां मुसलसल राब्ते में आहे। थोरी देरि में इंशाअल्लाह सिंध बार काउंसिल जो मेंबर बि हिते अची वेंदो। असां FIR कराए पोइ पंहिंजी मंज़िल ॾे वेंदासीं। जे FIR न थींदी त हिते धरड़ो लॻंदो। सॼी सिंध जा वकील हिते सरापा एहतिजाज थींदा। सो मुंहिंजो हेॾी महिल ताईं मुतालबो आहे। मूंखे कलाकु ॾेढ थी वियो आहे। मां नौशरो फेरोज़ PS ते वेठो आहे। मुंहिंजी FIR नथी वरिती वञे। जवाबदार सरेआम हिते घुमनि पिता। हेॾी महिल बि थाणे जे ॿाहिरां बीठा हुया। मुंहिंजी लाइफ स्टेक ते आहे। सो मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे। कहिड़ी अदालत में मसइलो थियो आहे? कहिड़ी कोर्ट में? नौशरो या मोरे में? सेशन कोर्ट नौशरो फेरोज़ में 3rd एडिशनल कोर्ट मां जीअं निकितासीं मूंखे थ्रेट्स मिलिया। पोइ मां गेट ते आयुमि। अहिड़ी असां वीडियो रिकॉर्ड बि मौजूदु आहे। असां वीडियो रिकॉर्ड बि कयो आहे जंहिंमें डॉक्टर नूर मोहम्मद पाण मौजूदु आहे। प्राइवेट माण्हू वठी आयो आहे जेके मूंखे थ्रेट्स था कनि। असांखे चवंदा तव्हां टके जा वकील हो। सो असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त असां छा आहियूं ऐं इंशाअल्लाह मां FIR कराए पोइ पंहिंजी मंज़िल ॾे वेंदुसि। FIR खां सवाइ असां हितां न हटंदासीं। ठीक है ओके बच्चों बस सागो